नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सावण जे वसकारे खां पोइ थर में सावक थी वई। सावक जे करे थर जी बहितरीन सब्ज़ी खुंबी अची वई आहे, जेको खाधे जे तौरु इस्तेमालु कई वेंदी आहे। खुंबी खे शहरी पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े तौरु बि ॾींदा आहिनि। अथई रहमत आहे, गिफ्ट बि थींदी आहे ऐं जेको माण्हू गिफ्ट करे मोकिलींदा पर शइ जेका अल्लाह ताला जी रहमत जी शइ आहे। हर इंसान करे सघे थो, हिन में हिंदू बि करे सघे थो, मुसलमान बि करे सघे थो। हीअ छा आहे, मुसलमान इन जे लाइ वठी ईंदा गिफ्ट करे ॾींदा आहिनि आफ़ीसरनि खे, ऐं हिंदू जेको घर लाइ वठी ईंदा आहिनि न्याणियुनि लाइ वठी वेंदा आहिनि। असल जेको आहे अछड़े थरॾे आहे ऐं खारीअ ॾे आहे, मिठी आहे, सलाम कोट आहे, छाछरो आहे। इन तर जे हींअर थरिया माण्हू तमामु ख़ुशि आहिनि। मान तो गाह पठो माल हर शइ ख़ुशि हूंदो आहे। तक़रीबन मूं 1.5 खां 2 मण कई आहे, तक़रीबन शाम जो 4-5 मण ईंदी, वरी बि मां 8-10 मण गाॾे ते हले हिकिड़े ते थी, जंहिंमें असांखे बि रोज़ी मिले थी, हुननि खे बि रोज़ी मिले थी। खिपरो शहर में 400 रुपया किलो ॾियनि पिया। असां हिनखे चऊं पिया भाउनि खे थोरो रिआयत कयो। असीं हर साल वठंदा रहंदा आहियूं। असां पाण खाईंदा आहियूं। हीअ खुंबी जो ज़ाइको साल में हिकिड़ो चकर नसीबु थींदो आहे, त हिन गोश्त का बि हिननि जो टेस्ट ज़ाइको ईंदो आहे, खाइण जो बि लुत्फ़ बि ईंदो आहे। हिन जे करे वठंदा आहियूं। वठी बरसाति जी मौसम में घर वारा बि खाईंदा आहियूं, माइटनि खे बि मोकिले ॾींदा आहियूं। जेको शहर खां जेको ॿाराड़ी खां ॿार आहिनि, भिट खां जेको शहरनि में आहिनि निताजी सघनि, हुननि खे मोकिले ॾींदा आहियूं। खुंबी साईं थर मां ईंदी आहे, थरिया खणी ईंदा आहिनि हिते खिपरे शहर में असीं विकिणंदा आहियूं। ऐं थर मां माना मिठी मां, सलाम कोट मां, छाछरो मां, अछड़े थर मां ईंदी आहे जाम। हिते 400 रुपया किलो विकिणंदा आहियूं। असांखे मिलंदी आहे 300 साढा 300 रुपया किलो मिलंदी आहे। 400 रुपया किलो हलाईंदा आहियूं, 50 रुपया किले ते बचंदा आहिनि। मण 2-3 जेको ईंदी आहे। असीं खिपरे शहर में सुठी खुंबी हले थी ऐं सुठी खुंबी बाक़ाइदे खिपरे शहर में विकण बि आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।